सिंध जे पाणीअ ते धाड़े जी शुरूआत थी वई आहे। नून लीग जे वज़ीर आज़म या शहबाज शरीफ़ तकरारी इरसा चेयरमैन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। तकरारी कालाबाग डैम जे हामी ऐं वापडा जे अॻूणे चेयरमैन ज़फ़र महमूद खे इरसा चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। पाणीअ जी विरासत ते सूबनि जा अख़्तियार ख़तमु कया विया आहिनि। इरसा में सूबनि जा अख़्तियार हाणे रुॻो निमाइशी हूंदा। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत इरसा चेयरमैन ज़फ़र महमूद जी मुक़ररीअ खे रद्द करे छॾियो आहे। सिंध सरकार वफ़ाक़ी हुकूमत खां इरसा चेयरमैन जे मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। आबपाशी खाते जे वज़ीर जाम ख़ान शोरो जो चवणु आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी इरसा एक्ट जी भञ कड़ी आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो मूजिबि त गैर क़ानूनी मुक़ररी जी मज़म्मत करियूं था। हुन चयो त इरसा चेयरमैन वफ़ाक़ जो नुमाइंदो या सूबनि जो मेंबर हूंदो आहे। ॿाहिरां को बि इरसा जो चेयरमैन नथो थी सघे। ज़फ़र महमूद खे इरसा जो मेंबर न हुअण ऐं मेंबर्स खां मंज़ूरी वठण खां सवाइ चेयरमैन मुक़ररु करण ते सभु हैरान थी विया आहिनि। वापडा जो अॻूणो चेयरमैन ज़फ़र महमूद कालाबाग डैम जो ज़बरदस्त हामी रहियो आहे। अगस्त 2016 में ज़फ़र महमूद खे कालाबाग डैम जी हिमायत में आर्टिकल लिखण ते उहिदे तां इस्तीफ़ा बि ॾियणी पई हुई।